अस्सलाम वालेकुम। अॼु हिन वीडियो पैगाम जे ज़रिए आऊं एसएसपी हैदराबाद साहब खां मुखातिब आहियां। एसएसपी साहब, सभ खां पहिरीं त तव्हांखे ऐं तव्हांजी पुलिस पार्टी उन्हनि खे जसूं जे जेका सूबो सिंध लताड़े पंजाब में वञी हिकिड़े एमएलए जी जेका डकैती थी उहा रिकवरी कराई, उन ते तव्हांखे ऐं तव्हांजी पूरी टीम खे ऐं ॿी पूरी सिंध पुलिस जेके जेके हुन में शरीक हुया उन्हनि सभिनी खे जसूं जे सलाम पेश कयां थो। तमामु सुठी ॻाल्हि आहे, बहितरीन। तव्हां सिंध पुलिस जो फ़ख्र सर फ़ख्र सां बुलंद करे छॾियो आहे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जेका तव्हांजे इल्म में आऊं आणणु चाहींदुसि। हिते हिकिड़ी मायूस कंदड़ हिकिड़ी ॻाल्हि आहे जेका तव्हांजे इल्म में आणणु चाहींदुसि। जनाब अली, गुज़िरियल 2 अक्टूबर ते हिकिड़ी न्यूज़ीलैंड जी रिहायशी ख़ातून जेका पंहिंजे शहीद पुलिस एहलकार भाउ जी आख़िरी रस्मनि में शरीक थियण जे लाइ न्यूज़ीलैंड खां हैदराबाद पहुती हुई, जेको पुलिस कांस्टेबल मुर्तज़ा खेरो जंहिंजो सिंध म्यूज़ियम जे साम्हूं रोड हादसे में मौत वाक़िअ थी वई, उनजी आख़िरी रस्मनि में शरीक थियण जे लाइ संदसि भेण न्यूज़ीलैंड जी रिहायशी ख़ातून हैदराबाद में आई। तो उनजी जेके आख़िरी रस्मूं हुयूं उहो ख़त्म थियण खां पोइ, उनजी तदफ़ीन थियण खां पोइ वापसी वञण जे लाइ कुझु पंहिंजी ख़रीदारी करण खां बाद जी पंहिंजे घर जी तरफ़ मोटी रही हुई, प्रिंस टाउन में, जेको बिटाई नगर थाणे जी हद आहे। जीअं प्रिंस टाउन में रक्शे में वो एंटर थिए थी त 4 मुस्लिह अफ़राद हथियारबंद जेके ॾींहं ॾिठे जो शाम 4 बजे अचनि था ऐं हथियारनि जे ज़ोर ते साणस डकैती कनि था। रक्शे खे रोके उन्हनि खां डकैती कई वञे थी, जंहिंमें उन्हनि जा सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान उन्हनि जी मालियत अगरि लॻाई वञे त लॻभॻि 45 लख रुपया थिए थी। उहा फुर करे बासानी फरार थी हलिया विया, जंहिंजो अॼु ताईं को अतो पतो कोन्हे। को कीअं थियो, छा थियो, पुलिस खे इन ॻाल्हि जी का ख़बर न आहे। जेॾी महिल बि मुतासिर ख़ानदान थाणे ते वञे थो त उनखे इहो चयो वञे थो त कयूं पिया, इंशाअल्लाह ताला कयूं पिया। उन खां अलावा ॿी का बि पुलिस जी प्रोग्रेस नज़र न आई आहे। उन खां बाद बिटाई नगर थाणे जी हद में अलाह केतिरियूं वारदातूं, डकैतियूं, चोरियूं, फुरूं थी चुकियूं आहिनि, जंहिंजी बि का रिकवरी, का प्रोग्रेस न आहे कई वई, न आहे मीडिया ते ॾेखारी वई आहे। ही जेका डकैती थी आहे उहा हिकिड़ी शहीद पुलिस एहलकार जी भेण हुई ऐं ॿी जेका हुन सां गॾु हुनजी भेण जेका मौजूद हुई उहा हिकिड़े सहाफ़ी जी घरवारी हुई, जेको सहाफ़ी मजबूर थी कासिमाबाद मीडिया सेंटर ते पहुतो आहे ऐं हू तव्हां सां कासिमाबाद मीडिया सेंटर जे प्लेटफॉर्म तां मुखातिब थियणु चाहे थो। हू हींअर असां सां गॾु मौजूदु आहे। हुनखे सरकंदासीं, पुछूं था, अदा ॿुधाइजो तव्हां त तव्हां छा चवणु चाहींदो। एसएसपी साहब तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि, तव्हां कहिड़ो मुतालबो आहे तव्हांजो ऐं छा अपील करणु चाहींदो। अदा जीअं त 2 अक्टूबर 2005 सभ खां पहिरीं तव्हां पंहिंजो तारुफ़ करायो ऐं जिन खां डकैती थी आहे उहे तव्हांजा छा था थियनि। अदा मां गुलाम मुस्तफा ख़ासकली डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ऐं कैमरामैन दिल्ली प्रभात न्यूज़ जो। जंहिंखां डकैती थी आहे हिकिड़ी मुंहिंजी ज़ाल आहे ऐं हिकिड़ी मुंहिंजी साली जेका ॿाहिरि मुल्क न्यूज़ीलैंड खां आयल, जेका पंहिंजे शहीद भाउ जी आख़िरी रस्मुनि में शिरकत जे लाइ आयल हुई ऐं उन्हनि खां इहा डकैती वाक़िअ थी। डकैती ईअं थी त हू कंहिं कमकार पंहिंजे सां निकितल हुया शहर वारी साइड ऐं उन खां पोइ वापसी ईंदड़ घर वारे रस्ते ते प्रिंस टाउन में जीअं एंटर थिया आहिनि अंदरि जेको बिटाई नगर थाने जी हद में लॻे थो त 4 माण्हू 2 मोटर साइकिलनि ते उन्हनि खे फिरी आया आहिनि ऐं उन्हनि खां डकैती जेके सोना ज़ेवरात ऐं कुझु क़ीमती सामान जेको डकैती करे उन्हनि खां बासानी फरार थी विया आहिनि। उन टाइम ते मूंखे कॉल आई त 15 ते मूं पाण कॉल कई आहे ऐं पुलिस बि उन टाइम एक्टिव थी करे आई हुई। पर जेको बि सिस्टम जो माना जेका बि वारदात ते उन्हनि जो अमल थियो सिर्फ़ु उन ई टाइम ते थोरी घणी थी त का CCTV या जेका उन बयानबाज़ी उन टाइम थी, पर हू बासानी सां थी विया, फरार थी विया। उन जो अॼु हिन टाइम ताईं
का बि उनजो रिकवरी या को उन ते अमल अञा ताईं न थियो आहे। इन करे मायूस थी करे मां इन जॻह ते पहुतो आहियां। अच्छा, हिते पहुता आहियो, तव्हां कहिड़ी अपील करणु चाहींदो? मां गुज़ारिश करणु चाहींदुमि SSP साहिब खां त भेटाई नगर थाणे जी हद जो करंट SHO जेको आहे, मां हुनजी कारकर्दगी मां मुतमिन न आहियां, छो त हू सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु रुॻो आसरा पियो ॾिए। तक़रीबन पौणा 2 महीना हींअर ताईं गुज़री चुका आहिनि, पर इन में का प्रोग्रेस कुझु बि न। अञा शुरू में जेको असां 2-3 दफ़ा वियासीं त SHO साहिब सां मुलाक़ात बि कई, पर उन खां पोइ हींअर ताईं असां 4 खां 5 दफ़ा थाणे ते वञी चुका आहियूं, पर उहो असां सां हींअर मिलण लाइ तयारु कोन्हनि। कंहिं न कंहिं बहाने सां वेठा बि हूंदा आहिनि, असांखे ख़बर हूंदी आहे, उन्हनि जा पंहिंजा जेके आहिनि अमलो बि ॿुधाईंदो आहे त साहिबु अंदरि वेठो आहे, पर कंहिं कम में बिज़ी आहे। असां वेही हुते 2 कलाक 2.5 कलाक बि वापसी था थी वञूं, पर SHO साहिबु असांखे नथो मिले। इन करे मां इन हद जी जेको हींअर करंट SHO आहे उन मां मुतमिन न आहियां, ऐं SSP साहिब खे इहा गुज़ारिश करणु चाहियां थो त जीअं MNA ज़ुल्फ़कार बेहण साहिब जी पूरो सिंध सूबो लताड़े करे ऐं उनजी डकैती जी वारदात जी जेका रिकवरी कराई आहे जंहिं टीम, हुनमें नेक मोहम्मद खोसो साहिबु आहे ऐं उन्हनि जी जेके ॿिया SHO दबंग SHO साहिबु आहिनि, त अहिड़ी इन्हनि टीम खे अगरि इहो टास्क ॾिनो वञे त मूंखे लॻे थो त मूंखे का इंसाफ़ जी उन्हनि मां का उमेद हूंदी। त SSP साहिब खे मां इहा ई गुज़ारिश कंदुमि, इहा ई अपील कंदुमि त मुंहिंजी वारदात जो जेको टास्क आहे उहो नेक मोहम्मद खोसो ऐं हुनजी टीम खे ॾिनो वञे, त जीअं मूंखे इन मां का उमेद नज़र अची सघे। ऐं जेका मुंहिंजी साली ॿाहिरि मुल्क मां आयल हुई, त उन्हनि खे बि मूं पंहिंजे इन ज़ाती तौर ते उन्हनि खे रोकियो त हू पंहिंजी एम्बेसी खां को बि कंप्लेन का बि न कराइनि, छो त इन में असांजे मुल्क जी बदनामी आहे। हुनखे मूं पाण रोकियो, असां इन करे ई रोकियो त असांजे मुल्क जी बदनामी न थिए। ऐं उन खां पोइ जेका हिते मूंखे का प्रोग्रेस हद जी नज़र न आई, त SSP साहिबु अगरि नेक मोहम्मद खोसो साहिब खे ऐं हुन टीम खे इहो टास्क ॾींदा त मूंखे का हुन में उमेद नज़र ईंदी। मुंहिंजी इहा ई अपील आहे।